ओम शांति। जॾहिं जीवन में मुश्किलूं थियूं अचनि, जॾहिं परेशानियूं थियूं अचनि, तॾहिं यादि था अचनि संत। हिकु इंसानु तमामु घणो परेशान, तमामु घणो बेचैन चयो, मूंखे ॿुधायो सकून किथे आहे। संत खे घर में वठी आयो, पर घर में शोर हो, आवाज़ तेज, माण्हू व्यस्त, ॿाहिरि डुकूं डोड़ूं पिया कनि, मन भी तेज पियो डुके। पर संत चुप। उन फिर चयो, मुंहिंजो जीवन ॾिसो, एतिरी अशांती, सकून किथे आहे। संत वरी चुप। बसि ॾिसंदा रहिया हिकु कोने में हिकु नंढो फिश एक्वेरियम खे। हिकु मछली आहिस्ते आहिस्ते हले पई, शांत ऐं आराम सां। संत मुस्कुरायो। इंसानु चिड़ी वियो ऐं चयाईं, मुंहिंजे सवाल जो तव्हां जवाबु ॾियो। मां सवाल पियो पुछां तव्हां खां ऐं तव्हां मछली पिया ॾिसो। संत चयो, ध्यान सां ॾिस, ही घर, हिकिड़ो ई घर ऐं हेॾो घणो शोर, पोइ बि मछली शांत में आहे। जेकॾहिं मछली तव्हांजे घर में शांत रही सघे थी, त तव्हां छा लाइ न? ख़ामोशी सां गहरो सवाल पुछो। मसलो घर जो नाहे, मसलो माण्हुनि जो नाहे, मसलो मन जो आहे। घणा वीचार, तेज रिएक्शन, किथे बि पाज़ न। अंदरि वञो, वीचारनि खे ॾिसो, सकून पैदा करियो। पंहिंजो पाण खां पुछो, मुंहिंजो मन शांत आहे? ओम शांति शांति शांति।